छा कबो आहे मम्मा महालक्ष्मीअ में? महालक्ष्मीअ में सतपुड़ा, मुहिणियूं, सोरियूं, टिकड़ा ये सब कबा आहिनि ऐं हे धागा वेड़बा आहिनि जेके सब सगड़ा जरूरी हूंदो आहे। सभु ज़रूरी हूंदो आहे। तितर बि कबा आहिनि ऐं हे पुड़ियूं ठाहे करे हिननि ते धागा वेड़बा आहिनि जेके धागो ॿधंदा आहियूं छोड़ींदा आहियूं। ऐं ॾीया ॿारबा आहिनि हिक सगड़े ते ॿ ॾीया हूंदा आहिनि हिक मुखियो सगड़े ते ॿ पुड़ियूं हा ऐं हिक सगड़े ते ॿ ॾीया हिक मुखियो ऐं हिक चार मुखियो। अच्छा हिक सगड़े ते ॿ ॾीया कबा आहिनि। हे महालक्ष्मी हिनखे पुड़ियूं चइबियूं आहिनि न। हिन पुड़ियुनि ते वेड़ींदा आहियूं। इलाही माण्हू बिस्कुटनि ते बि वेड़ींदा आहिनि सगड़ा। पंहिंजी पंहिंजी रीत हूंदी आहे। ऐं तितर ऐं सोरियूं हुन घोड़े ते चढ़ंदा आहिनि। घोड़े जी पूजा कबी आहे। वो घोड़े ते चाढ़ींदा आहिनि। सयूं हुजे कोई सयूं चाढ़ींदो आहे, कोई सीरो चाढ़ींदो आहे। पोइ पूजा करे अचु, पोइ वरी न्याणी वाणीअ जो कढी करे ऐं पोइ बसि खा। इलाही माण्हू त महालक्ष्मी जो विर्त बि रखंदा अथई, पर असां में रीत कान्हे का महालक्ष्मी जो विर्त रखण जो। हलो हलो पूजा करण। हाँ बसि हे वटियूं ठाहे विझी छॾियां, हलूं था पिया 1 मिंट बि। बसि हे ॾाढो सुठो हूंदो अथई विर्त रखण, इहो महालक्ष्मीअ जो सगड़ो ॿधण। इन सां धन ॾींदी अथई, लक्ष्मी ईंदी अथई, औलाद न हुजे पुट ॾींदी अथई, सभु मनोकामनाऊं पूरियूं थींदियूं अथई हिन महालक्ष्मीअ जे सगड़े सां। त हर हिक भातीअ जो हिकु सगड़ो हूंदो आहे? हा, पुटनि जो सॼो कंदा आहियूं ऐं धीअरुनि जो अधु कंदा आहियूं ऐं हिकु आश जो कबो आहे, सम्झे। कुंवारो पुट हुजे त सॼो, शादीशुदा हुजे त पोइ ज़ाल मुड़ुस अधु अधु ॿधंदा, है न। ऐं धीअ हुजे त धीअ जो अधु थींदो आहे ऐं हिकिड़ो आश जो कबो आहे, हिकिड़ो आश जो, धीअ जो अधु। ठीकु आहे, हलो मां सयूं खणी अचां। हाँ सयूं खणी आ प्लेट में ऐं माचिस खणी आ। आपका नहीं हुआ है ना? सभई चओ झूलेलाल। उज्जैन नगरी में एक धर्मात्मा राजा रहंदो हो जंहिंजो नालो मंगलिक हूंदो हो। वो ॾाढो न्यायकारी ऐं धर्मात्मा हूंदो। हिकु ॾींहुं जंगल में वञी करे पहुतो, हुते ॾिसी त पाण में गोपियूं पाण में गॾिजी करे पूजा करे रहियूं। उन मां हिकु गोपी उथी करे राजा वटि आई ऐं राजा खे चईंसि त हे सगड़ो अथव। चई छाजो सगड़ो आहे? चई महालक्ष्मी जो सगड़ो आहे। महालक्ष्मी छा ॾींदी आहे? चई ॾुध ॾे, पुट ॾे, माया ॾे, काया ॾे, जेको घुरोसि उन खां सो ॾींदी आहे। राजा पंहिंजे महल ताईं आयो, स्त्री खे चंद्रावतीअ खे सगड़ो अची करे ॾिनईसि ऐं हुनजी महिमा करे ॿुधाईंसि। राणी अहंकार में भरिजी करे राजा जे वञण खां पोइ सगड़ो कंहिं कुंड में वञी करे फिटो कयो, तंहिं करे हुनखे ॾाढा दुख ॾिसणा पिया। पंधु कंदे कंदे अची रूपनगर नाले शहर में अची पहुती। उनखे बुख ऐं उन ॾाढो सतायो हो। हुते ॾिठई त हिकु बाग़ आहे, उन बाग़ में जीअं हथ विधई त बाग़ सरी सुकी वियो। चई कहिड़ो निभागो माण्हू आहे? चई महालक्ष्मी सुंदर शराफ विलाए आई आहे हिकु कुमार वटि। उन कुमार कच पक थांव निकिरण लॻिया। चई कहिड़ो निभागो माण्हू आहे? चई महालक्ष्मी सुंदर शराफ विलाए। हिनखे उतां मारे कुटे कढियोसि। आई सरवर जे ॾीए वटि, सरवर जो ॾीओ हेॾो मस्त करे वटि ॿरे पियो। हुनखे ॾिसी करे सर्व जो ॾीओ विसामी वियो। चई कहिड़ो निभागो माण्हू आहे? चई महालक्ष्मी सुंदर शराफ लाया। आई नदी वटि, नदी जोर जोर सां वहण लॻी। हुनजे हथ विझण सां ई नदी सकी सरी वई। चई कहिड़ो निभागो माण्हू आहे? चई महालक्ष्मी सुंदर शराफ लाया। पंधु कंदे कंदे हिकु जोगी जी मरीअ में आई आहे। जोगी हिकु ॾींहुं कमाईंदो, 12 महीना वेठो खाईंदो, पर हुनखे हुन ॾींहुं किथां बि भीख न मिली। सरंदो पोसरंदो पंहिंजी कुटिया ताईं आयो। हुते ॾिठई त ये राणी वेठी आहे। बाबूजी बाबूजी करे पेरनि ते किरी पयसि। चई बाबूजी बाबूजी करे पेरनि ते न किरी आ त मां तोखे सर्वनाश करे छॾां। उन पंहिंजी पूरी महिमा करे ॿुधाईंसि ऐं पंहिंजी धीअ करे उन कुटिया में रहाए छॾियईंसि। चईंसि इन कुटिया में रहो। उन बाबूजी बाबूजी करे पंहिंजे राणीअ सॼो साल निकिरी करे वियो। उन बाबा जी शेवा कंदी रहंदी हुई। जॾहिं 12 महीने जी अष्टमी आई तॾहिं कचो सुट ऐं हेड खणी करे सगड़ो ठाही, 16 गंडू 16 तंदू ॾेई करे वरी महालक्ष्मी जो विर्त रखी करे उन सगड़े खे ॾाढी महिमा सां ऐं प्रेम सां ॿधई। हुते राजा बि जंगल में वञी करे वजीर सां गॾु भयानक जंगल में वञी करे पहुतो। उनखे उन ऐं बुख अची करे ॾाढो सतायो होसि। वजीर खे चईंसि त मूंखे बुख लॻी आहे।
चईंसि राजा अॼु महालक्ष्मी जो विर्त आहे, मूंखां अटो घी खंडु ॾियो त मां रोट पचाए करे अचां। उन रोट पचाइण लाइ कुटीअ जे पासे में वञी करे वेही रहियो ऐं रोट पचाइण लॻियो। रोट हुनजा सरी वियसि। राणीअ जी खिल निकिरी आई। चई खिल कंहिंजी निकिती आहे, कहिड़ी माई आहे? चई मां राणी आहियां, राजा जी राणी आहियां, महालक्ष्मी जी शराफण आहियां, मूंखे शराब मिलियल आहे। चई तव्हां अटो घी खंडु खणी अचो त मां तव्हांखे रोट पचाए ॾियां। वजीर खंडु अटो खणी करे वियो ऐं हुनखां राणीअ खां रोट पचाईं। रोट पचाए करे राणी जॾहिं ॾिनईसि, राजा खाधई, बाजा खाधई, वजीर खाधई, पर रोट न खुटनि। रोट एॾा स्वादिष्ट हुआ। राजा चई कंहिं पचाया आहिनि, सच करे ॿुधाए। वजीर चईंसि कि उन कुटिया में हिकु राणी आहे, उन रोट पचाया आहिनि। चई ॾेखार हली करे मूंखे। उन राणी खे ॾिठई त उन चंद्रावती निकिती। ॾाढी ख़ुशी करे ऐं सभिनि खे जय जयकार करण लॻिया। उन जोगी जी कुटिया में जोगी खे चईंसि त बाबा हाणे असांखे मोकल ॾियो त इन कुटिया मां असां वञूं था ऐं इन राणी जी सभु मनोकामना पूरी थी। जेको बि प्रेमी सचे भाव सां सगरो ॿधंदो या छोड़ींदो या जेकी बि आशा रखंदो उनजी सभी मनोकामना पूर्ण थींदियूं। बोल लक्ष्मी माता की जय। सोरों फूल चाराया सुर सुहागरा, रजबद बद्धो महालक्ष्मी जो सगरो बद्धो महालक्ष्मी जो, अंगण बेटा कुल्ले बेटा मंझ में आई, ॾिस महात्मा लक्ष्मी घर आई। सोरों फूल चाराया सुर सुहागरा, रजबद बद्धो महालक्ष्मी जो सगरो बद्धो महालक्ष्मी जो, अंगण बेटा कुल्ले बेटा मंझ में आई, ॾिस महात्मा लक्ष्मी घर आई। सोरों फूल चाराया सुर सुहागरा, रजबद बद्धो महालक्ष्मी जो सगरो बद्धो महालक्ष्मी जो, अंगण बेटा कुल्ले बेटा मंझ में आई, ॾिस महात्मा लक्ष्मी घर आई। बोल लक्ष्मी माता की जय। बोल झूलण साईं की जय। ना हाली थाली में रखो त पोइ मां पल्लो पाए करे पोइ न खणी अचो। ओम सदा भवानी वरदायनी माता सन मौत गणेश, पांच देव रक्षा करो, श्री ब्रह्मा विष्णु महेश, शिव कहूं शंकर कहूं निस्तिन कहूं महेश, महेश मनन छापुरण करो, गौरी पुत्र गणेश। हे लक्ष्मी माता तव्हां जी अॻियां माताऊं भेनरूं आशा करे वेठियूं आहिनि। इन्हनि जी जहिड़ी आशा हुजे तंहिंजी पूरी कजांइ। अन्न पाणीअ भंडारा भरपूर कजांइ। कुल जी जय जयकार कजांइ। जहिड़ी जंहिंजी मनोकामना हुजे तेरी पूरी कजांइ। बोल लक्ष्मी माता की जय। आयो लाल सभई चो झूलेलाल।